तरस पिरी प्यारा ते वेही कयूं प्यार वरी एड़ो मौक़ो न मिलंदो बार बार अफजल चवे हयातीअ ते कहिड़ो आहे इतबार मोहब मिठाणो मन ठार कर राज़ी मुंहिंजे हिकु सिंध जींस जागर इंटरनेट वारनि उन्हनि सिंधी नौजवाननि जी आहे जेके व्हाट्सअप ते चैटिंग करे चाह कंदे थधा साह भरींदा आहिनि। उन ई सिंध जो तसवुरु रखे महताब अकबर राशिदी पंहिंजे मशहूरु प्रोग्राम मोतिन माला में जलाल चांडे खां इंटरव्यू वठंदे ख़ासि पुछियो हो त जलाल अव्हांखे सिंध जो नौजवान नस्ल पसंदि छो नथो करे। महताब जे उन सवाल जे जवाब ते इंतिहाई संजीदगीअ सां चयो हो त सिंध जो नौजवान नस्ल अव्हां उन्हनि खे छो था चओ जेके सूटड़ा पाईंदा आहिनि। सिंध जो नौजवान नस्ल ॿाराणे जा उहे नौजवान बि त आहिनि जेके हर काईंदे रोंबा कंदे माल चारींदे मुंहिंजा कलाम ॻाईंदा आहिनि। जलाल जे उन जवाब ते महताब लाजवाब थी वई हुई। उन ई जलाल जे लाॾाणे जी ख़बर ॿुधी उहा सिंध अखियुनि आॾो तरी रही आहे जेका जलाल आॾो पंहिंजे अंदर जे उद्दमनि जो एतिरो वॾी रड़ सां इज़हार कंदी हुई जो थधियुनि हवाउनि में छपर बूटींदड़ आसमान जा तारा बि छिरक भरे जागी पवंदा हुआ। कचे जे ॿेलनि ऐं पके जे बंदनि वारी सिंध जंहिंमें सॾनि जूं सदाऊं महबूब अबू हू करे उॾंदियूं आहिनि जिते माल जूं तलियूं घुंघरनि ऐं दिलनि वांगुरु वॼंदियूं आहिनि। शाम जो साएगाह जी ख़ुशबू मोहबत में टिमटार गीत वांगुरु वॼंदी आहे जिते कचहरी जो मच इश्क जे सच जी अलामत थी बणंदो आहे। जलाल उन सिंध जे रूह जी रड़ हुयो जेका पेरूं चूंडे पोतीअ में रखंदी आहे ऐं सरें जे तेल सां सींद चमकाए मोतियुनि गतल चोटी लड़काए मस्त अखियुनि सां आशिकनि जे दिलनि खे कुतुनि मशीन जे कात जियां वढींदी आहे। जलाल जंहिंजो महबूब दुनिया जे रीतियुनि रस्मुनि जी दीवार न उरांगे सघियो। जलाल ज़िंदगी जे सरहदुनि खे टुपी उन सुरमाई दुनिया में हलियो वियो जंहिंजे ऊचे इसरार ताईं साइंस अञा ताईं कोई कम विझी न आहे सघी। जलाल पंहिंजे जीवन खे आवाज़ में फेरायो हो, उहो आवाज़ जेको हाणे को बि नओं गीत नथो ॻाए सघे। उहो जलाल जेको मथे खां पेरनि ताईं इश्क जे ज़ोर शोर सां भरपूर हुयो। उहो शोर जंहिंखे रूसी ट्रैक्टर जो घोड़ बि घुटे न सघंदो हो उहो अॼु मौत जे बेदमुश्क हेठां सुतो पियो आहे। जलाल पंहिंजे कमज़ोर हथनि सां मौत खे रोकींदो रहियो जेसीं ताईं हुन जो महबूब अचे, पर हुन जो महबूब आख़िर ताईं न आयो ऐं जलाल ॾुख मां साह खणी पंहिंजी सुरमई अखियूं हमेशह लाइ ॿूटे छॾियूं। दफ़न करण वारा फ़क़ति हिकु डिघे कद ऐं भरियल बुत वारे इंसान खे दफ़न न करे रहिया हुआ पर हू सिंध जे मिटीअ में पूरे रहिया हुआ आवाज़ जे दुनिया जो हिकु पूरो दौर। उहो दौर जेको जलाल जे नाले सां मनसूब हुयो जंहिं ते जलाल हकलूं करे हुकुमरानी कई, जंहिं ते परस्तारनि खेसि मथे ते सोनो ताज रखियो, पर हिन जो असुल सोनो ताज कावनि वारी सिंधी टोपी हुई जेका हू निड़ ते रखंदो। खुलियल गले वारी वेकड़ी कमीस पहिरींदड़ जलाल जा नक्श घाटा शेपर उन्हनि बरोच धाड़ेलनि वांगुरु लॻंदा हुआ जेके कंहिं दौर में सिंध जी सुञाणप थी पिया हुआ। उन्हनि धाड़ेलनि में अक्सरियत चांडियनि जी हुई। मासूम ऐं बेगुनाह चांडियनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ ग़ुलाम रसूल सचवा नाले तंज़ीम जो बुनियादु रखियो जेका सिंध जे जरजंग में सिंधी क़ौम परस्तीअ जूं चिणगूं उथारींदी हुई। उन ई तंज़ीम जो हिकु नुकाती प्रोग्राम इहो बि हुयो त हर चांडियो धाड़ेल नाहे हूंदो, जॾहिं त जलाल जी तस्वीर मां ॾिसी महसूसु थींदो आहे ॼण जलाल उन धाड़ेल चांडियनि जो रद्द अमल हुयो। उन्हनि जे क्लाशनकोफ खे तवाज़ुन में आणे हिन हथ में यकतारो खयों हो। उहे क्लाशनकोफूं ऑपरेशन खां पोइ माठ जे मिटीअ में दफ़न थी वियूं पर जलाल जो यकतारो आख़िर ताईं वॼंदो रहियो।
जेतोणीकि जलाल जी यकतारे में सनड़ी लोही तार हुई, पर उहा तार कारोकारी वारे कातिल समाज में इश्क जो बेखौफ़ आवाज़ बणिजी दिलनि तां दहशत खे हटाईंदी रही। जलाल दिलियूं फुड़ींदड़ धाड़ेल हुयो। हिन जे हिकु हथ में चपड़ी ॼण त सुरनि जी कॾहिं न खुटंदड़ मैगज़ीन ऐं हुन जे ॿिए हथ में मौजूदु यकतारो उन क्लाशनकोफ जियां हो जंहिंजे सुरीली सदा सां माशूकनि जूं महफ़ूज़ दिलियूं हू लुटे छॾींदो हो। जलाल फ़न जी दुनिया जो शौक़ हथां शहीद थियल फ़नकार न हो। हिन जी मौसीक़ीअ जो महर जज़्बो इश्क हो। उन करे हू आख़िर ताईं इश्क जी प्रचार कंदो रहियो। रिवायती तौर ते जलाल उहो फ़नकार न हुयो जेके फ़नकार बीमारी जे बिस्तरे ते सरकारी अपीलूं कंदा आहिनि। हू आख़िर ताईं सूंहं जी सरकार खे सॾींदो रहियो। जलाल जे विछोड़े खे अॼु 24 वरिया विहामी विया आहिनि। संदसि आवाज़ अॼु बि सिंध जे जल जंग में गूंजी रहियो आहे। शाहिद मीर सेतो, आवाज़ टीवी न्यूज़, कराची।